के मरणो पर ये न मरंदा से ओ साथी आ मरणो हर मानू के मरणो पर ये न मरंदा से ओ साथी का आग लगाए वीदा से को बारन बारे वीदा से बेड़ी हुन पासे नूर नाचनिया तू बहनी ओ वणझारा तोखे पुकारे वीदा से हुसैन कलोड़े जे गैरत में लोगान के सी पुरजोर अपील था कयो त तवा सदन खा हिता जे चूंडियल निमाइंदन के वोट ॾिना पर तव्हां जो कदुर इहो थियो जो न तव्हां खे केस मिली न की तव्हां खे रोड मिलिया न की तव्हां खे कुशादा रस्ता मिलिया न की तव्हां खे का ॿी सहूलत मैसर थी अॼु असीं हीरो जवान ही गैरतमंद धरती जा पुट तव्हां ॾे इहो पैगाम खणी आया आहिनि त बाक़ी बीडी इलेक्शन में 60 ॾींहं बचा आहिनि हितां जा चूंडियल MNA MPA तव्हां खे वरी बि अॻे वांगे बेवकूफ़ करे वोट वठी ॾींदा इन जे करे असीं तव्हां ॾे मेड़ खणी आया आहियूं असीं कल बि तव्हां ॾे आया हुआसीं इन जे लाइ त बाबा हाणे तव्हां पंहिंजे हक़नि जी चौकीदारी कयो हाणे जेको बि हितां जो चूंडियल नुमाइंदो हुजे उन खे पंहिंजो रोड वठो उन खे पंहिंजा रस्ता ॿुधायो उन खे चओ त असां वटि गैस न आहे असां वटि बिजली न आहे असीं तव्हां ॾे अपील खणी आया आहियूं त सुबुह जो 7 वॻे असांजी तारीख़ सां चूंडियल नुमाइंदनि खां पंहिंजा हक़ वठंदी ऐं जे सुभाणे असांजी रैली खां बैद असांजो कंजारो ठारूशाह रोड न ठहियो त इंशाअल्लाह ताला असीं नौजवान गॾिजी बुख हड़ताल ते वेही रहंदासीं मरण झड़ी कई बुख हड़ताल कंदासीं असांजा ऐं असीं हुक्मरान खे पैगाम ॾींदासीं असीं जे मरी वेंदासीं त हिन रोड जा कंजारो कंधर ठारूशाह रोड जा शहीद सॼा वेंदासीं।